को 6 महीने दे ले शादी कर भले एक बार तो हली वने Oh no! शादी करिया शादी करिया हालत देखो कबूतर बेड़ा जण पूछो था जन शादी न क्यों सही असां तो कहिड़ो कसूर आहे असां तो कोशिशि कयूं था हा मोतबर ही अलाह ॾींदो असांखे बि का कुरड़ी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हाल साईं असोई माई हाँ अच्छा तव्हांजा ॿार काथे आहिनि सॾु कयो न तव्हांजी घरवारी खे सॾु कयो मुंहिंजो घर वारी हा हे असां पाड़े में ते स्कूल खोलियो आहे हाँ हा त पोइ ॿार तव्हां बि मोकिलियो ई नथा अलाए छाजे करे मोकिलियो ॿार घर वारी त कोन्हे न मां अकेलो आहियां अञा ॿार काॾां थींदा मां शादी न कयो ज़ाल ई कोन्हे त ॿार काॾां थींदा घरवारी कोन अथव बस हाणे मां पोइ तव्हां ॿार छाजे लाइ घुरजनि स्कूल जे लाइ पढ़ाइण जे लाइ असां स्कूल खोलियो आहे हिते भरिसां न तव्हांजे हाँ साम्हूं जेको नज़र थो अचे इहो स्कूल आहे ओए परे जेको आहे हा हा हाँ हाणे मई ॿार चाहे कोन ज़ाल बि कोन्हे तव्हां अञा शादी न कई आहे हेॾा ॾग थिया अञा शादी न कई अथव किथे न कयो आहे बसि इंतज़ार में हुआसीं को माई अचे भलो त कंदुसि हाणे जी तव्हांजो मर्ज़ी माइट नथा ॼनो छा माइटनि में कल्लो ई नहीं छो दिलि खटो थी वियो आहे उहे न ॾींदा हूंदा न न हुननि घणो चयो मां चयो कमाई हुजे सोनो को कारे बुरके था हुजे भूरा वार हुजनि सोनो सुलड़ो माई हुजे त मां कयां न कहिड़ी इहा तमीज़ सां था ॻाल्हायो इहो छा आहे माई हुजे भलेड़ो कारा वार इहो तव्हां मूंखे इशारनि तौरु छा था चओ न मुंहिंजो ॻाल्हि त ॿुधो आहे तूं छा चयो स्कूल जो छा ॿार छा कंदे ॿारनि जो स्कूल खोलियो आहे जिते ॿार पढ़ंदा आहिनि ॼट ॿार मोकिलियो अथव त ठीकु आहे न त मां वञा थी ॿुध थियो हाणे हीअं कर माई आहे कोन ॿार बि कोन्हनि का पोइ तूं हीअं कर तूं कर मूंसां शादी त पोइ ॿार बि थींदा स्कूल पंहिंजो ॿार बि पंहिंजा त पोइ पढ़ा ही कहिड़ो तरीक़ो आहे मां तव्हां सां शादी कयां त पोइ ॿार थींदा त पोइ स्कूल बि पंहिंजो आहे पोइ ईअं थींदो न हाणे ॿार जो न मां छा कयां हे जिन जा ॿार अचनि था सभिनी जेको आहे स्कूल वारनि सां शादी कई आहे पोइ मां तोखे सलाह ॾियां थो नेक तुंहिंजो बि थींदो घर भलो थींदो असांजो भलो थींदो सियारो मथां आहे ॾिसे थो पाण तमीज़ सां ॻाल्हायो मुंहिंजो भाउ मास्तर आहे पोइ तव्हां ॾे मोकिलियां पोइ ॿियो संग उनखे ॿार थियनि हे कहिड़ो तरीक़ो आहे घर खाली आहे में रच त सही छाजे लाइ मां अचां तव्हां को थधो पाणी को लस्सी त पियारे ई न छाजे लाइ लस्सी पीआरींदे महिमान ही आयो ही घर मां ईअं थोरे छॾींदो मां अच वॾो को बेस्तो माण्हू आहे हा पादर थो करे मां हणंदी छो तो केर कोन्हे घर में अच केर कोन्हे घर में अच छो मां घर में अचां लस्सी को चाह पिया महिमान की खिदमत कई न मांखे लस्सी बि न आहे पीणी चांहि बि न आहे पीणी मां भर वारे घर में थी वञा छो किना के जाए जा बदतमीज़ ॼट ॿार अथसि कोन अञा अछो मथो थियो अञा तूं शादी न कई आहे तू अच त सही ॿार बदतमीज़ के जाए जा ॼट कोरा पोरा तमीज़ ही न आहे तोखे गैरत ही न आहे तो में हां मां मास्तराणी ॿार पढ़ाईंदी आहियां ॼट के जाए जा भाई जब को 6 महीने दे ले शादी कर भले एक बार तो हली वने Oh no! मां शादी कंदियां बेहया के जाए जा कुटिंदिया चलो कुटिंदी अचने तू हेडे त खबर पए न तू हेडे अच त खबर पवे न अच न तू हेडे बाहर अच त खबर पए न त तोखे मैं मोचड़ा हणा तू हेडे बाहर अच ना कुटिंदी अच न भले कुटिंदी चलिया हेडे अच बाहर निकल हेडे बाहर अच खबर पए तुझे मुर्सी जी तू बाहर निकल पांजे दर ते त कोतो भी डाढो होंदो कोतो वांगुरु वो तो करे वेठो बेस्ता के जाए जा हाने शादी कंदे ना कदे रहम नाई छाजे ला शादी करना माता सा छाजे ला शादी कर दर खां मोचो तो वने बात मम्मा तू हेडे अच ना बाहर खबर पवे तू अच ना बाहर तू अंदर अच त खबर पवे न तू हेडे बाहर अच के तू अंदर त खबर पवे न मोड़े न खाओ छो मोड़े हे थी मुंह में बेस्ता हेडे बहाने हां समझा ना समझा बेहया ॼट त ॾिस ओ ॼट या पुट 4 दर्जा पढ़े आ न पढ़े आ त खबर पवे या त पढ़ाई छा आहे हाणे वेठो शादी करे जेको मास्तरानी के तो शादी यो तुझो हया एड़ा पादर हणा
स्कूल तू टप कड़ी मतलब स्कूल जाई गयो तो चौकीदार के चवंदस इन के वाशा वाला पादरण वाशा वाला की वाशा फराई थी पई बेहया के जाए जा दिस गड हवा मानू ही ना है जट के जाए जो वाशा वाशा गोदोनी मस्त रणी सुणी शादी कर हे मुसा शादी कर दो एड़ा पादर थियणा है हाँ हाँ चिड़े तो माई बता दो चिड़े तो हाँ कारी छाती में तो ईंदई माण्हू है भलो सुखो रखंदो मैं चिड़े छो थो पियो करे छा तो बिलो हां कुत्ते वांगुर ताड़ 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 वो वो वयस जो ने भागे घर में माखे केड़ी खबर तो कोई कोने को माई अथनी कोन रुगो यो बिलो बैठो आ बेहया के जाए जो धूड़ पई थी हे थी मुंह में थे हाँ भले बुझा दे बेस तो जको वणे कर पर एरे घर अंदर अची पो कर अच तो सही हाँ? हल तुंहिंजो मर्ज़ी आहे असां ॻाल्हि ॿियो ॾींदो हाणे कबूतर बुझा था ॾियनि